बाबा ही तो छा कयो? आखिर समझी छो न तो? सदोरी के घर का बाहर निकरण जी इजाजत छो दी नहीं? छा क्या पुट? मासूम जे अखिन में मां लुड़क न थो ॾिसी सघां। आखिर उनखे केस ताईं कैद में रखंदासीं? छा 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 चई? मासूम कैद? सियाणन सच चयो। वडो मानू बार जी आचार। तू सदोरी के मासूम तो समझी? जै असांजी इज्जतुन जा पटका पेरन में लतारिया, जै असांजी इज्जतुन जा जनाजा बाजार में उछलाया, उनखे तू मासूम तो चई? बाबा जैके तो पाले निपाए हथन सा वडो कयो, उन तुझे पग जे वर में हथ विझी बाजार में उघाड़ो मथो करे तोखे घुमायो। न बाबा न, घट में घट उहा औरत मासूम नथी थी सके जेका पंहिंजे पी मां भाउ भेण उनजी इज्जत के पेरन में लताड़े के धारे जी झोलीअ में कूड़े प्यार जा गुल विझे। उहा मासूम नथी थी सके बाबा। बाबा सदोरी मासूम न है, असांजी इज्जतन जी मोहब्बतन जी हू गुनहगार आ। पुट पीउ जी दिलि आहे न, इन करे मां हुनजा सदका कोन ॿुधी सघियुसि।